प्रदीप कुमार अपडेट लाइवान जी वरी मेहरबानी। मनेड़ो मां ख़बर ईंदासीं त मनेड़ो पुलिस पारां मां ऐं पुट जे क़त्ल केस में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मनेड़ो मां ख़बर ॾियूं पिया पुलिस मां ऐं पुट जे क़त्ल केस में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पब जो पुलिस कार्रवाई दौरान सिकंदर जमाली ऐं नदीम जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। 4 ॾींहं अॻु नजफ शाह कॉलोनी में सुहेल अहमद आराई ऐं शमीम अख्तर आराई खे क़त्ल कयो वियो हो। इन मामले बाबति तव्हांखे अपडेट कयूं पिया। पुलिस ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस मां ऐं पुट जे क़त्ल केस में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पब जो पुलिस कार्रवाई दौरान सिकंदर जमाली ऐं नदीम जमाली खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मनेड़ो मां ख़बर ॾियूं पिया पुलिस मां ऐं पुट जे क़त्ल केस में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर गुलाम मोहम्मद भट्टी सां। जी गुलाम मोहम्मद, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल ॿुधाईंदो रहां त मनेड़ो शहर जी नजर शाह कॉलोनी में 4 ॾींहं अॻु ज़मीन जी जेको कमो हूंदो आहे उन जे मसइले सां गोली मारी ज़ख़्मी कयल पुलिस एहलकार सफ़ियान आराई ऐं क़त्ल थियल संदसि नंढे भाउ सुहेल अहमद आराई ऐं संदसि अमर मसमार शमीम अख्तर आराई जे क़त्ल में मुलवस वधीक ॿिनि जवाबदारनि सिकंदर जमाली ऐं नदीम जमाली खे पब जो पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। जॾहिं त मुख्य जवाबदार निसार जमाली ऐं अकबर जमाली पहिरें ॾींहं खां ई लाकअप थियल आहिनि। गुलाम मोहम्मद भट्टी, तफ़सील लाइ महिरबानी। मनेड़ो मां ख़बर ॾियूं पिया पुलिस मां ऐं पुट जे क़त्ल केस में ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿिए पासे कराची में लॉकडाउन सूरत हाल बाबति तव्हांखे अपडेट कंदासीं।